रानीपुर मां खे ख़बर ॾियूं बाड़े आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ सियासी समाजी ऐं क़ौमपरस्तनि पारां एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कई पिया। 4 ॾींहं गुज़री वञण बावजूद खैरपुर पुलिस बारड़े खे अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। अॻवाणनि जो इहो चवणु आहे बारड़े आदेश कुमार खे बिना देर बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। एक भेरो ॿीहर के आगाह कई पिया। रानीपुर में अहम खबर है बारड़े आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ सियासी समाजी और क़ौम परस्तन पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। उन्हनि जो ये चवणु आहे त 4 ॾींहं गुज़री वञण बावजूद भी खैरपुर पुलिस बारड़े के अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। राब्तो किया है रानीपुर में अकबर शाह। सां अकबर ॿुधाइजो बारड़े आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ सियासी समाजी और क़ौम परस्तन पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। छा तफ़सील आहिनि? असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त अचनि वारनि जो नींगर आहे आदेश कुमार जेको 4 ॾींहं अॻु शहबाज़ कॉलोनी राजपुर मां हथियारबंद पारां अगवा कयो वियो, जंहिंखे पुलिस हिन वक़्तु ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। उन सिलसिले में एहतिजाज जो सिलसिलो शहर में शुरू थी वियो आहे ऐं अॼु सियासी समाजी माण्हुनि पारां क़ौमी शाहराह ते धरणो हाणे नींगर जे बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो वियो। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जिस्कम क़यादत पिणु जो नोटिस वरितो आहे ऐं सुभाणे तालुक ज़िले खैरपुर समेत सिंध के समूरनि ज़िलनि में एहतिजाजी मुज़ाहरनि जो सॾु ॾिनो वियो आहे, जॾहिं त 2 जुलाई ते पिणु क़ौमी शाहराह ते जिस्कम तरफ़ां धरणो अनाउंस कयो वियो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा SSP खैरपुर सां असांजो राब्तो थियो आहे। SSP खैरपुर ॿुधायो आहे त नींगर जे बाज़ियाबीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि ऐं पुलिस तक़रीबन नींगर जे जवाबदार जेके अगवा कंदड़ उन्हनि जे वेझो पहुतल आहे ऐं जल्द जेको आहे नींगर खे बाज़ियाब कराए वेंदो। ठीक है, मेहरबानी अकबर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।